Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. कौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर 4 फरवरी वारे इजलास दौरान थियल बदनज़मी जो नोटिस वठंदे ऐवान जा मिनट्स ऐं रिकॉर्ड तलब करे वरितो। स्पीकर 8 फरवरी ते कौमी असम्बली जो इजलास तलब कंदे चयो आहे त गुज़िरियल इजलास दौरान थियल हंगामे जी मज़म्मत कयां थो। समूरनि मेंबर्स खे ऐवान जो तक़दुस बरक़रार रखणु घुरिजे। 4 फरवरी वारे इजलास दौरान हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबर्स हथे पइजी विया हुआ। बरतानवी अदालत अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ बमुक़ाबला डेली मेल इज़्ज़त खे छियो रसाइण वारी दावा वारे केस में शहबाज शरीफ जे हक़ में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जस्टिस मैथ्यू निकलैंड रिमार्क्स ॾिना त अख़बार जे मज़मून में इस्तेमालु थियल लफ़्ज़नि सबबि शहबाज शरीफ जी साख खे नुक़सानु पहुतो। डेली मेल जे वकीलनि शहबाज शरीफ ते मनी लॉन्ड्रिंग ऐं करप्शन जा इल्ज़ाम लॻाया हुआ। शहबाज शरीफ लंडन जी अदालत में दावा दाख़िल कराई हुई। जिस जजीरे की बात हो रही है वो सिंध का नहीं है, सिंध में है। उस जजीरे पे नेवी आज भी बैठी हुई है। उस जजीरे पे जो नेवी बैठी हुई है वो पोर्ट कासिम की लीज पे बैठी हुई है। वो बेवकूफ़ ना खुद करेंगे ना करने देंगे। बट ठीक है, उनकी मर्जी। ऑर्डिनेंस अब खत्म हो गया, अब क्या हो किसी करने के बाद? यहाँ नहीं बता रहा मैं आपको। नहीं, ये तो पूछ नहीं, हर चीज़ बता दूंगा तो फिर मेरा फायदा क्या है। वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे बेटनि ते अदावत बाबति ॻुझी हिकमत अमली जोड़ण जो इंकिशाफ। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो आहे त बेट भली सिंध में आहिनि पर उहे सिंध जी मिल्कियत न आहिनि। ऑर्डिनेंस जो मुदो ख़त्म थियण बाद अॻिते जी हिकमत अमली बाबति फ़िलहाल कुझु नथो ॿुधाए सघां। वफ़ाक़ी वज़ीर सिंध जे अवाम खे बेवकूफ़ बि कोठियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अली ज़ैदी चयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह खां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ बाबति सवाल कयमि त जवाबु मिलियो अव्हां आॾो जवाबदार न आहियां। हाणे सिंध हुकूमत खां जमहूरी तरीक़े सां हिसाब वठंदासीं। जिधर ताकतवर के लिए एक कानून और कमजोर के लिए दूसरा कानून। मैं कभी छोटे चोरों को जेलों में डालूं और बड़े डाकुओं को एनआरओ दूं, ये मैं कभी नहीं कर सकता। ये जो मुजफ्फराबाद में सब जमा हुए हैं, इधर से सुन ले मेरी बात कि आपने लॉन्ग मार्च करनी है, बेशक लॉन्ग मार्च करें। आपने लॉन्ग मार्च जिधर भी करनी है मैं आपकी मदद करूंगा आप करने के लिए। लेकिन अगर आप उल्टा भी लटक जाए नारो नहीं दूंगा। अपोज़िशन वारा भली उबता टंगिजी बीहनि खेनि एनआरओ न ॾींदुसि। अपोज़िशन खे जिते वणे लॉन्ग मार्च करे हुकूमत मदद कंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो कोटली आज़ाद कश्मीर में तक़रीब खे ख़िताब। इमरान खान चयो त ईअं कॾहिं बि न थींदो त नंढा चोर जेल्स में हुजनि ऐं वॾा चोर एनआरओ वठी मुल्क खां ॿाहिरि हलिया वञनि। हर कंहिं सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियां पर मुफ़ाहिमत न कंदुसि। आजकल हमारी जमात को फोन आते हैं, इमरान खान के बड़ों की तरफ से फोन आते हैं। हमें कहा जाता है आपकी बड़ी मेहरबानी, जो सेनेट में लेजिस्लेशन होनी है शो ऑफ हैंड्स के जरिए या ओपन बैलेटिंग के लिए, उसमें इमरान खान का साथ दे दो, आपको अल्लाह का वास्ता है। तो जानते हो नवाज शरीफ ने और मरियम नवाज शरीफ ने क्या जवाब दिया? आपके बहादुर लीडर ने ये जवाब दिया, हमारी सेनेट की सीटें जाती है तो जाएं, इस जाली हुकूमत के साथ बैठ के हमने कोई काम नहीं करना। इंशाल्लाह शो ऑफ हैंड्स भी होगा, ओपन बैलेटिंग की तरफ भी जाएंगे, लेकिन इस जाली हुकूमत को घर भेजने के बाद। अॼुकल्ह इमरान खान जे वॾड़नि जा नवाज़ लीग खे फ़ोन ईंदा आहिनि। सेनेट चूंडुनि में दबाव विझण लाइ फ़ोन कराया पिया वञनि। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो मुज़फ़राबाद में पीटीएम जे जलसे खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त पाकिस्तान जो अवाम अॼु इमरान खान खां इस्तीफ़ा घुरी रहियो आहे ऐं वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾियण लाइ बि पैसा घुरी रहियो आहे।
कश्मीर जो सफ़ीर बणजण जो दावेदार कठपुतली वज़ीर आज़म कुलभूषण यादव जो वकील बणजण जी कोशिश करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त एयरफोर्स भारत जो जंगी जहाज़ पकड़ियो ऐं सिलेक्टेड वज़ीर आज़म पायलट खे चांहि पीआरे वापसि मोकिले छॾियो। मुल्क जी बदकिस्मती आहे जो कठपुतली वज़ीर आज़म खे मढ़ियो वियो। मौलाना फज़लुर रहमान चयो त नाअहल हुक्मराननि खे कश्मीर जा फ़ैसिला करण जो को हक़ नाहे। इमरान खान ही चयो त मोदी कामयाब थियो त कश्मीर मसइलो हल थी वेंदो। हम आपके रास्ते में कोई रुकावटें ना खड़ी करें, लेकिन अगर आपने कानून को हार दिया तो याद रखना आपसे वो सलूक करूंगा कि तारीख याद रखेगी। मैंने आपसे ये कहा था ये सेनेट का इलेक्शन लड़ेंगे। जिस असेंबली पर मौलाना फजलुर रहमान ने लानत भेजी, आज उन्हीं असेंबलियों से अपने मेंबरों के लिए वोट मांगने जाए। आज भी सारी पीडीएम खत्म हो सकती है अगर मरियम बीबी को बाहर जाने की इजाजत दे दी जाए। मेरे पीर भाई फजलुर रहमान साहब कहते थे पिंडी जो आएंगे, अब उधर रुख नहीं करते, डरते हैं, सोचते हैं। हमने जाके बाप ने देखा रखा। हमने कहा हम तफादल नहीं चाहते, हम अपने घर वापस आ गए, वो मुजफ्फराबाद में पिंडी नहीं आए। मौलाना फज़लुर रहमान रावलपिंडी अचण जो चयो लॻे थो चांहि जी आछ ते डिॼी वियो। मरियम नवाज़ खे परॾे वञण जी इजाज़त ॾिनी वञे त पीडीएम ख़त्म थी वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन भली लॉन्ग मार्च करे असां रंडकूं न विझंदासीं, पर जेकॾहिं कानून हथ में खणण जी कोशिश थी त अहिड़ो वर्ताव कंदुसि जो तारीख़ यादि रखंदी। असांखे यू टर्न जा ताना ॾींदड़नि पाण अबाउट टर्न वठी छॾियो आहे। भारतीय ज़ुल्म जो शिकार कश्मीरी भाइरनि सां पाकिस्तान सूधो सॼी दुनिया में ॿधी जे इज़हार जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलीज़ ऐं मुज़ाहिरनि दौरान कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान हिकु भेरो ॿीहर भारत खे कश्मीर मसइलो हल करण लाइ ॻाल्हियुनि जी दावत ॾींदे चयो आहे त भारत असां सां गॾिजी गॾियल क़ौमुनि जे ठहराव तहत कश्मीर जो मसइलो हल करे। सदर आरिफ अलवी चयो आहे त भारतीय सरकार कश्मीर में पंहिंजे ज़ुल्म खे लिकाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे। भारत कश्मीर में बाहि सां खेॾे थो ऐं पंहिंजी तबाही जो बटण पाण दॿाए रहियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां कश्मीरियुनि जी आज़ादीअ वारी जिदोजहद खे सलाम पेश। एंटी करप्शन खाते म्यूनिसिपल कमेटी घोटकीअ में करोड़ रुपयनि जी करप्शन जी जांच तेज़ करे छॾी। डीसी घोटकी खे 2016 खां साल 2021 ताईं रिकॉर्ड फराहम करण जो हुकुम। अॻूणे चेयरमैन नादिर शाह अमरोटी ऐं अकाउंटेंट खलील गोपांग ऐं महबूब कोलाची खे 9 फरवरी ते पेश थियण जी हिदायत। कहाँ पहुंचे यार? हम तो इधर ही हैं भाई, हमारे से पैसे जो नहीं हो नहीं रहे, 4 से ऊपर नहीं हो रहे हमारे पास। चलो ठीक है, फिर आपको रिजल्ट मिल जाएगा शाम तक। तू रास्ते में और तू बात कर, हाँ या ना बोल, बस ये अगर नहीं हुआ काम तो मैं अभी अपनी कार्रवाई कर रहा हूँ बस। आहे खैरपुर वासी 4 मुखबी बाज़ियाब न थिया। धाड़ेलनि पारां 2 मुखबियुनि जे वारिसनि खे भुंग लाइ फ़ोन ते धमकियूं। टाइम न्यूज़ धाड़ेलनि जी धमकियुनि वारी ऑडियो हथ करे वरिती। ऑडियो में ॿुधी सघिजे थो त धाड़ेल हसनैन रज़ा ऐं रबनवाज़ चन्ना जे वारिसनि खां 11 लख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि। पुलिस मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ कख भञी बीणो न कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक।